सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में कोरोना वायरस जे ख़तरे सबबि 3 ॾींहं बि मुकमल लॉकडाउन रहियो। हाला में वॾे वज़ीर जी अपील ते हाला शहर चोथे ॾींहं बि मुकमल तौर बंदि रहियो, जॾहिं त पुलिस ऐं आर्मीअ जे जवाननि मैखाने ते चढ़ाई कंदे 20 खां मथे मवालियनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। डिगड़ीअ में बि लॉकडाउन जे 3 ॾींहं ते शहर जा मुख्य कारोबारी मर्कज़ बंदि रहिया। असिस्टेंट कमिश्नर डिगड़ी निसार अहमद मेमण, SHO आफ़ताब रिंद, असिस्टेंट मुख़्तियारकार अयाज़ हुसैन शालमाणी ऐं ॿियनि नफ़री साण करे शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो गश्त करे शहर में लॉकडाउन जो जाइज़ो वरितो। चेलार में बि कोरोना जी वबा खां बचाव लाइ सिंध सरकार जे लॉकडाउन वारे ऐलान ते 3 ॾींहं बि शहर बंदि रहियो, जॾहिं त पुलिस ऐं रेंजर्स जे जवाननि शहर में गश्त जारी रखियो। तलार शहर में बि मुकमल लॉकडाउन रहियो, जॾहिं त बड़ चौक ते रेंजर्स जा जवान ईंदड़ वेंदड़ माण्हुनि खे मास्क पाइण जूं हिदायतूं कंदा रहिया, जॾहिं त SHO तलार लियाकत पंवर ईंदड़ वेंदड़ माण्हुनि खे रोके मास्क पाराए रवानो कंदो रहियो। कलोई में लॉकडाउन जी भञकड़ी कंदड़ 5 ॼणनि ते केस दाख़िल कयो वियो। कार में सवार मोहम्मद हाशिम, सुमार नोड़ियो, अली अकबर नोड़ियो ऐं ॿियनि ते केस दाख़िल कयो वियो। ॼाणायल जवाबदारनि खे गिरफ़्तार करण बाद कलोई थाणे ते लॉकअप कयो वियो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk